भाॼई कुछ सोच, तुंहिंजो अकुल हाणे कम करण छॾे वियो आहे। मुसीबत वक्त कंहिंजो अकुल कम कंदो आहे जो मुंह जो कंदो। तो त चयो त हितां भॼी निकिरंदासीं, भॼंदासीं, पर पहिरीं 2 रुपया मेड़े वठां। तूं इहो सोचींदी रहंदी ऐं निकाह वारो ॾींहुं सिर मथां अची वेंदो। अॼु ताईं हर मुसीबत मां तोखे बचाईंदी आहियां ऐं अञा बि तोखे मुंहिंजे मथां एतबार न आहे। भाॼई न ई तूं मूंखे इहे पंहिंजा सुर ॿुधाए ऐं न ई मूंखे तुंहिंजा इहे सुर सम्झणा आहिनि। बसि इहो यादि रखी छॾिजां त निकाह मथां निकाह आऊं कोन कंदसि, भले तूं तारीख़ ॾेई छॾ। पोइ तूं ई ॿुधा त 7 भेरा अञा तोखे कहिड़ा सुर ॿुधाए। पर उन ॾींहुं भावल खान सां सीधी सीधी ॻाल्हि कंदसि, पोइ जेका मुसीबत आई उनखे तूं पाण मुंहुं ॾिजां। हा तूं परेशान न थी, जेका बि मुसीबत ईंदी न मां पाण मुंहुं ॾींदसि। थोरो कुझु थिए थो त पोइ मुंहुं अॻियां ई पार कढी दाहूं कंदी आहीं त अम्मा अरबेली वारो कर हाणे मुंहिंजो सिर थो वञे। हिन चकर तुंहिंजो सिर वञे या बंदूक लॻे, आऊं विच में कोन ईंदी सही। अरबेली, मां अॼु ई भावल खान सां मिलां थी ऐं ॾाज वठण जे बहाने 2-3 लख रेडियो थी अचां। पोइ जीअं वज मिलंदो त पाण हितां निकिरी हलंदासीं। तूं अजायो परेशान न थी। कबो त छोरीअ सां रहिस निकाह थो करे, उन छोरीअ मथां मौलादाद मस्त आहे। जानू, इन ये छोरीअ जे करे मौलादाद रबू वारा पाण में विढ़िया। मौलादाद पंहिंजे भेणीअ खे बि बख़्श न कयो, रुस्तुम खे ॿधी खणी विया। अञा काले त मौलादाद रहिस सां दोस्ती हथ मिलायो आहे। इन दोस्तीअ खे दुश्मनीअ में कीअं मटाइणो आहे इहो फन आऊं ॼाणां थो फन इहो आऊं। मूं मौलादाद वारनि खे रहिस जे क़त्ल लाइ चयो ऐं हे वरी दोस्तीअ जो हथ वधायो अथनि। वञी छा तव्हां बि रहिस जा मौला आहियो? वात बंदि रख ख़बर, हिन रहिस खां अॻु में घुटिजी वञी। तूं पंहिंजा बकाया पैसा वठि ऐं तव्हां खिसक। ऐं हिते वधीक पीअंदे न त मुंहिंजी खोपड़ी घुमिजाई न त खून करे विझंदो मां। जानू, अहिड़ा हल्का फुल्का कम हुजनि न त मूंखे यादि कजो। दरवेश आहियां, दुआ कंदोसांव। पहिरियां निकाह जी पक्की तारीख़ साम्हूं अची, रईस बहाल खान सॾु हलाए संगत साथ गॾु करे ऐं जंहिं ॾींहुं सेज मथां वेंदो उन ॾींहं ते बहाल खान खे ॾंभ ॾियण में मज़ो ईंदो। अञा इंतज़ार कर जानू, हा अञा इंतज़ार कर। डायड़ रन मां त अड़जी वियसि। कुल मिलन था 5 लख, 3 लख थी घुरे पई डायड़। जे इन्हे खे ॾिन में 3 लख, बाक़ी बचंदा 2 लख। पोइ छोरियूं हिन जो हेॾो वात खोलियूं वेठियूं आहिनि। 50-50 हज़ार उन्हनि खे बि वात में हणा, बाक़ी मुंहिंजे लाइ छा बचंदो। असांखे सब ख़बर आहे त तो रेस खां 5 लख रुपया वता आहिनि। 1 लख मूंखे ॾे, 1 लख हिन खे ॾे, बाक़ी 3 लख रुपया उहे तूं पाण खण। पुफी 3 लख रुपया तुंहिंजे लाइ थोरा न आहिनि। जेकॾहिं न ॾियां त पोइ त तोखे बि ख़बर आहे त असां छा छा थी करे सघूं।
जेकॾहिं इहा ख़बर साईं खे पइजी वई त तो 5 लख रुपया सत भेराई वारनि जे लाइ वता आहिनि ऐं उन्हनि खे रुपयो बि कोन ॾिनो आहे त पोइ ॿुधाए त तुंहिंजी कहिड़ी हालत थींदी? तव्हां मूंखे छा कंदो? तव्हां जड़नि ॿारनि खे सुती ॾियण भागन भरीअ खे अचे थी। असां माठ में रहंदियूं आहियूं त तूं इहो न सम्झ त असांखे अकोली कोन्हे को। मूंखे हाणे इहे तव्हां ॾंद न ॾेखारियो। जेकी करणी अथव वञी कयो। हलो तरो हितां। ठीकु आहे, हाणे ॾिसजांइ वई त असां छा छा थियूं कयूं। मसा त हू तोखे मारींदा कोन, सिर्फ़ छिरक ॾियण आया हा। ऐं हू ॾिसण था चाहिनि त असांजी दिलि में छा आहे ऐं असां उन्हनि लाइ छा सोचे रखियो आहे। जेकॾहिं असां उन्हनि खां ईअं लिकंदा रहियासीं त हू ॿीहर ओताक जे मथां हमिलो कंदा। कॾहिं बि ओताक मथां हमिलो न कंदा, छो जो हिन वक़्तु रब्बू लाकब में आहे। उन्हनि खे ॼाण केरु ॾींदो? त छा उन्हनि खे ईअं ई डर ॾींदो? हिकु चकर, सिर्फ़ हिकु चकर उन्हनि जे ठिकाणे जी ख़बर पए, पोइ पूरी तयारीअ सां हलबो ऐं उन्हनि जो पूरो नस्ल ख़तम करे पोइ मोटंदासीं। पर दा इहो जबल मूंखे ज़िंदा घुर्जे। मां पंहिंजे हिकु हिकु ज़ख़म जो हिसाब उन खां वठण थो चाहियां। मुला दादा, जेकॾहिं तुंहिंजी दिलि तां उहे ज़ख़म नथा विसरनि त छा मूंखां विसरी विया हूंदा? हिकु हिकु घाव जे एवज़ 10 ज़ख़म उन्हनि जे जिस्म मथां ॾींदुसि। इन शेर खान जे नक में बोलो ऐं टंगुनि में डावण विझी अची तुंहिंजे पेरनि में उछलाईंदुसि। पोइ लठ तुंहिंजे हथ में हूंदी ऐं पुठी शेर खान जी हूंदी। जॾहिं तुंहिंजे अंदर जी बाहि थधी थींदी न त उन जे सीने मथां गोली मां हलाईंदुसि। मां फ़क़ीर, पहिरियों मूंखे तूं इहो ॿुधाए त छोरो ढोलू किथे आहे? पात्रनि जे साम्हूं केरु थो बीहे भागन भरी? ये रेस जा गाड डंडा खयो ढोलण खे ॻोल्हींदा था वतन। हाणे इन हालत में ढोलण लाइ केड़ा वञी वण वसाया, मूंखे केड़ी ख़बर? दरवेश, कीअं बि करे छोरे ढोलण खे ॻोल्हे अच। होॾा तूं ढोलण जी शिकिल ॾिसण न पई चाहे, वरी चवे थी त हुन खे ॻोल्हे चा। ॿुधाए त सही भागन भरी, ढोलण में हिन वक़्तु तुंहिंजो कहिड़ो कमु फाथो आहे? कहिड़ी ॻाल्हि कयां? छोरीअ निमाणीअ मुंहिंजे लाइ हिते अज़ाब करे छॾियो आहे, अज़ाब। जेकॾहिं ढोलू छोरो हिन छोरीअ खे न वठी वियो न हितां त असांजो नकु कपराईंदी। हा, नकु कपराए छॾींदी? छोरी एॾो गंद कंदी? भागन भरी, मूं त इहो सोचियो ई कोन हो। हाणे त तोखे ख़बर पइजी वई न। ओ दरवेश वञ, खुदा जे वास्ते वञे छोरे ढोलूअ खे ॻोल्हे अचो ऐं हुनखे चओ त इन खां अॻु मुंहिंजो हिते बदबू फैलजे, इन गंद जे भरीअ खे खणी वञो हितां। अॼु जो अॼु ढोलण खे ॻोल्हे थो अचां। छोरी फ़क़ीरनि जी इज़त पई लॼाए। बस अल्लाह की बाजू। यार मूंखे सम्झ में नथो अचे त आख़िर रब्बो खे पुलिस गिरफ़्तार छो करे वई आहे। चाचा, इन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जॾहिं त ख़बर बि अथई जॾहिं बि वलीदाद वारनि खे पेर में कंडो लॻंदो आहे तूं इहो ई चवंदा आहिनि त इहो कंडो वाट ते असां रखियो हूंदो। ऐं हिन महिल त वलीदाद जी ज़ाल मरी वई आहे, पोइ उहो इल्ज़ाम असांजे मथां कोन हणंदा। थी सघे थो त रबूअ खे पुलिस कंहिं ॿिए ॾोह में वठी वई हुजे, तव्हां हरू भरू अदावारनि ते शक था कयो। जेसी ताईं तूं पंहिंजे भाइरनि जी तरफ़दारी न करी तेसी ताईं तोखे आराम न ईंदो। मां अदावारनि जी तरफ़दारी कोन थी कयां, न ई मूंखे उन्हनि सां का हमदर्दी आहे। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो त मां तुंहिंजो मक़सदु साफ़ सम्झां थो। रुस्तम, यकीन कर, हाणे मुंहिंजूं सभु हमदर्दियूं हिन घर सां आहिनि। अम्मा, मां बि तोसां गॾु बीठी आहियां। जॾहिं मर्द पाण में ॻाल्हाइनि था
त औरत जो कहिड़ो कम विच में ॻाल्हाइण जो? पर चाची मूं ग़लति त नाहे चयो, पोइ छो सभिनी जी मुंहिंजे मथां ई कावड़ आहे? मां त इहो थी चवां त जेकॾहिं असां उन्हनि जे मथां ॾोह ॾींदासीं न त हू असांजे मथां कड़की पवंदा। अधा वारनि में हाणे पंहिंजे जी सुञाणप रही ई नाहे। अहिड़नि माण्हुनि खां पासीरो रहिजे त बहितर आहे, न त नुक़सान असांजो ई थींदो। तो ॻाल्हाए छॾियो या अञा कुझु बाक़ी आहे? चाचा तूं वञी सूबेदार सां ॻाल्हाए अच, ख़बर पवे त सौट रखे कहिड़े ॾोह में अंदर कयो अथनि। त मां त वञा थो, पर इन सूबेदार में शनास आहे ई कान। ओ बा हिकड़ी मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, मूंखे सही सही ॿुधा त मूंखे अम्मा घुरायो आहे किन रेस जे माण्हू जे चवण ते तूं को चक्कर थो करी? अड़े रेस जे माण्हुनि कहिड़ा मूंखे पैसा ॾिना आहिनि? कहिड़ो त ते 10 लख रुपया इनाम रखियल आहे। ख़बर नथी पए त अलाए ढोलण जी पाण पटींदो अलाए मुंहिंजूं खजूं खणंदो। तू पी या का सही हां? पंहिंजे बचड़े खे हथ सां माराईंदे मां सम्झी वियो आहियां। ढोलण 5 रुपया घटि, कम खे हितां पट मां हलाए थो। अरे हेॾा थो अचे, भॼ हमजा। लिभागो मुंहिंजे पोयां थो अचे, अलाए छा लिकु जे हमजा लिकु। सुठो थियो हमजा खे कोन ॾिठई। हमजा बि हदे न कुझु बि थी सघे थो, भॼी जा छला। सरकार बदल वाला यो कॾहिं था निकाह अहिड़ो कयो? तोसां कंहिं ॻाल्हि कई त मां निकाह थो कयां? हिकिड़े ॻोठ जा आहियूं, तंहिंखां पोइ वॾी ॻाल्हि त तव्हांजो ख़ासि माण्हू आहियां। इहे ॻाल्हियूं मूंखां कुझु कीअं रहंदियूं? हिन जुमे ते सरकार को महफ़िल जो बंदोबस्त न आहे कयो? वाह दोस्तो वाह, हाणे हिन उमिरि में महफ़िलूं मचाईंदासीं। ॾोह त न आहे बाबा साईं, ख़ुशियूं करण ॾियो। घणो वक़्तु गुज़री आहे, महफ़िल का बि न थी। सरकार असांखे चवण जो को बि हक़ कोन्हे, पर सभिनि जो इहो ई रायो आहे। हा बाबा साईं, शादी पिया कयो, को गुनाह त कोन था कयो, महफ़िल बि कयो। बाबा साईं हुकुम हुजे तव्हां वरी वञी फनकारनि खे चई था, पर ॿिया छो साईं? साईं छा चाहे टोले खे चई था बा, रुगो तव्हां हुकुम कयो त घुराए वठां न। जेकॾहिं तव्हां सभिनी जो इहो ई इरादो आहे त पोइ मचायो महफ़िल। मुंहिंजे तरफ़ खां तव्हांखे इजाज़त आहे। हिते रखीसीं, लिक छिपन एतिरी बदनामी न थिए हा। हां जॾहिं पूरी महफ़िल साम्हूं बदनामी थींदी, पोइ दिलि खे सुकून ईंदो। पर महफ़िल जी तारीख़ अञा पकी न कजां जानो। सुभाणे मां तोखे पकी तारीख़ ॾींदुसि। उन राति जो ई वञी फनकारनि खे चई अचिजां। जी बाबा साईं, मूंखे पाण उन ॾींहं जो इंतज़ारु आहे। छा मक़सदु? बाबा साईं, जे ख़ुशीअ ते असां झूमरियूं न हणूं, भला ईअं थी सघे थो? ठीकु आहे, ठीकु आहे। अदा जंहिं असांजे घर खे बर्बाद कयो, उन खां पलांद न कंदासीं न, तेसि ताईं दिलि खे सुकून न मिलंदो। सिर्फ़ हिकु चक्कर सूबेदार रबूअ खां शेर खान वारनि जो ॾस पुछे, पोइ उन्हनि मां को बि ज़िंदा न बचंदो। अदा इहो सूबेदार रबूअ जी ज़ुबान कोन खोलाए सघंदो। मुंहिंजो चवण वठो, सूबेदार खे चओ त रबूअ मां हथ कढे। उन मां छा थींदो? सिर्फ़ रबू खे छॾण जो असांखे वक़्तु ॿुधाए, उन खां पोइ इन रबूअ जो लाश घर पहुचंदो। हा मौसा त मौलादात सही पियो चवे, हिन वक़्तु रबूअ जो मौत लाज़मी आहे, लाज़मी। ठीकु आहे, तव्हां तयारी करे छॾियो। मां सूबेदार खे हींअर ई फोन थो कयां, पोइ वाट ते हली वठूं था अॻु रबूअ जो। सूबेदार, रबू तोखे ॾस नथो ॾिए न, बस तूं हाणे रबूअ खे आज़ाद कर, पोइ रबू ॼाणे असां ॼाणे।
काडे माई काडे दी वनी अरे मां अखियूं थई जा खेड़ीअ जा भितर अखे पटे इसे तो पता वञा थी पई कम सां ॿियो छा थी कयां रेस माई रोके छड़ियो आ कंहिंखे बि अंदर वञण जी इजाजत न आहे इन ही रेस जे कम सां थी वञा को मुंहिंजो पंहिंजो कम कोन है तू परे थी हेरे अॻिते थी वॾो आयो आहे भागन भरीअ खे रोकण वारो मार माई मुसीबती घोड़ वांगुरु गजगाट कंदी वई अरे सत भिराई भाई तो सारा मिलण थो चाहे पियो तोसां का ॻाल्हि करणी अथसि हा कुझु ॻाल्हाइण थो चाहे पियो पर ॻाल्हि ॿुध जेको मां तोखे सम्झाईंदसि छा तू मूंखे सम्झाईंदे छो मां का नंढड़ी ॿार आहियां छा जो तू मूंखे अकुल ॾींदी मई साड़ सड़ी अड़ी साड़ सड़ी न भागन भरी हाँ हाँ खबर आहे भागन भरी निभाग जी गंढ सदाई मथे ते अथसि वरी नालो अथसि भागन भरी आए हाय वॾी का ॾाइण रन आहे तो खां पोइ बि ॿ हथ घटि हूंदसि मुई साड़ सड़ी तो मोई तू पाण खे समझे छा थी हां तहां भई पाण में ईअं ई विढ़ंदियूं रहंदियूं रेसे माण्हू ते बंदूकूं खणी अची पुॼंदा इहो त हिन खे सम्झ में चल अचे न मां चङाई करे न्यापो खणी आई आहियां हीअ जो सिधो सऊ विढ़ण जे लाइ घणी सियाणी न थी हाणे कम जी ॻाल्हि कर रेस घुरायो अथई निकाह जी तारीख़ पुछंदुई जेका मां चई थमाए न उहा ई ॿुधाइजांसी पैसनि जी का बि ॻाल्हि न छेड़जाए जेका तुंहिंजी ज़रूरत आहे न तुंहिंजी असांजी ॻाल्हि थी चुकी आहे उहे पैसा मां तोखे पहुचाईंदसि मूंखे 3 लखनि जी ज़रूरत आहे ऐं निकाह जी तारीख़ उहा ई ॾींदसि जेका तो ॿुधाई आहे पर हिकु ॻाल्हि ॿुध साड़ सड़ी हाणे बको त पोइ कन खोले ॿुध अरबेली निकाह ला हा त कंदी पर निकाह कान कंदी निकाह खां पहिरीं असीं हितां भॼी वेंदासीं ऐं पोइ तूं पंहिंजो बिलो करे छॾजांइ हाणे ये दोडा फाड़े न ॾिस तू हले ता खिसक मां पाणे अचे साईं सां ॻाल्हाईंदसि वञा थी वञा ज़रूर अचजांइ आई वॾी मूंखे अकुल सेखारण वारी भॼण जो तो हिन खे छो ॿुधायो हाणे त असांजे लाइ मुसीबत अची वेंदी अरबेली तू वेही हाणे रुगो तमाशो ॾिस त मां कीअं थी हिन साड़ सड़ी ऐं साईं खे हिन आङुरियुनि ते नचायां साईं जे हिन साड़ सड़ी जा ॾुंडा न पटिया न त पोइ सत भिराई बि मुंहिंजो नालो न आहे सूबेदार साहब सिर्फ तो हिक खे ख़बर न पर हर माण्हू खे इहा ख़बर आहे रूपोश माण्हू हर वक्त पंहिंजूं जॻहूं मटाईंदा रहंदा आहिनि शेर खान वारनि जो को हिकु ठिकाणो हुजे त मुंहिंजो छोकिरो तव्हांखे न सुञे न सावण तूं ते इन ॻाल्हि खे मञी थो न त तुंहिंजो छोरो उन्हनि सां मिलंदो रहे थो साहब इत्तेफ़ाक़ सां हिकु ॿ चकर हुननि सां मिलियो हूंदो इन जो मक़सद जेके कानून जा गुनहगार आहिनि उन्हनि सां तुंहिंजो पुटु मिलंदो रहे थो ऐं उन्हनि जी मदद बि कंदो रहे थो सूबेदार साहब शेर खान वारा को धाड़ेल कोन्हनि जो मुंहिंजो पुटु उन्हनि खे बारू तसलो थो पहुचाए तूं मूंखे कानून न सेखार मां बि खूब ॼाणा थो त कानून जे गुनहगारनि सां मिलण ऐं उन्हनि जी मदद करण वारनि सां कहिड़ो बर्ताव करणु घुर्जे तुंहिंजो पुटु शेर खान वारनि जी मदद करे थो साहब ग़लति पियो करी ॾाढो ग़लति पियो करी जेकॾहिं मां ग़लति कया तूं ऐं तुंहिंजो ॿियो छोरो रुस्तम लाकब जे पुठियां हुजनि इन ई करे चवां थो तूं हितां हलियो वञ न त तोखे बि तुंहिंजे छोरे सां गॾु लाकब ले करे छॾियां साईं 5 लख माईअ खे ॾेई चुकी आहियां अञा 3 लखनि जे लाइ वात पटियूं वेठी आहे वधीक पूरी आहे ॿिया 3 लख साईं चई पई त इन्हनि मां अरबेलीअ जो सोन ठाराईंदसि पर जेकॾहिं इहे 3 लख न मिलिया न त पोइ निकाह खां अॻु में ई भॼी निकिरंदियूंसीं तोबा ठगी करण में केतिरी सती मस्ती
ठगी कीअं कंदी तव्हां पट थियो इनखे मां बि सम्झायां साईं तव्हांजो न्यापो मिलियो ऐं मां हली आयसि पर मूंखे पक आहे हिन साड़ सड़िए ज़रूर मुंहिंजे ख़िलाफ़ कन भरिया हूंदा तव्हांजा छो माई मुंहिंजी तोसां कहिड़ी दुश्मनी आहे जो मां तुंहिंजे ख़िलाफ़ साईं जा कन थी भरींदी रहां साईं जेकॾहिं हीअ ते बीठल हूंदी न त पाण ॿई कुझु बि न ॻाल्हाए सघंदासीं पहिरीं तव्हां हिनखे तड़े कढो तड़े कढण जी का बि ज़रूरत कान्हे मां पाण ई वञा थी पई जेको तव्हांखे ॻाल्हाइणो आहे न ॻाल्हाए वठो पर यादि रखजांइ मूं ते अजाया बोहतान ऐं कूड़ न हणजांइ इहे कूड़ बदुड़ हिते तुंहिंजा न हलंदई हा हा हाणे हल कूड़ न हलंदई साईं मूंखे ख़बर आहे हिन साड़ सड़ीअ जी त मुंहिंजे अचण खां पहिरीं हिन साड़ सड़ीअ तव्हांजे मथे में सूर विझी छॾियो हूंदो छो त आदत खां मजबूर आहे साईं रुगो कूड़ थी हणे उन ते मूंखे एतबार न हो इन करे ई तोखे हिते घुरायो अथमि साईं तव्हां हिन मथां एतबार कजो बि न सॼी उमिरि पंहिंजे मुड़ुस खे बेवकूफ़ बणायो अथसि पोइ तव्हांखे असांखे इहा बश्क कीअं कंदी साईं तव्हां हुकुम कयो तव्हां मूंखे छो घुरायो आहे मूं तव्हां ॾे पहिरियों 5 लख रुपया मोकिलिया हा 5 लख पक सां इहे 5 लख हिन ॾाइण वरिता हूंदा इन्हे खां त उगारींदसि 1 रुपयो बि बश्क न कंदीसांसि हाणे त मरी वियसि 5 लखनि जी ॻाल्हि खुली वई हा साईं मूं 5 लख वरिता आहिनि हाय मुंहिंजा रब शुक्र थियो ॾाइण खां इहे लफ़्ज़ निकिता त 5 लख मां वरिता आहिनि त मूं त मुसीबत टरी वरी तूं ॿिया 3 लख बि घुरे थी साईं मूंखे अरबेलीअ लाइ सोन ठाराइणो आहे साईं 3 लख ॾियो या न ॾियो पर हिकु ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां मार पैसे वरी अलाए कहिड़ी ॻाल्हि थी करे पर को वात खे टाको हणेसि साईं इहा माई भागन भरी असांखे चए थी त असां निकाह खां पहिरीं हितां भॼी निकिरूं अरे या हुसे हाणे साईं चवंदो त तूं हथ सां थी भॼाए न वॾी का कूड़ी न आहे वॾी का कूड़ी आहे ठीकु आहे तोखे 3 लख मिली वेंदा पर जुमे ॾींहं वारी निकाह जी तारीख़ त पकी आहे न हा साईं तारीख़ जुमे जी आहे इहा मटबी कान तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कयो अबा मुंहिंजी हाणे ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं असां टई हिक ॿिए जूं पाड़ूं पटींदासीं त सूरनि में गुज़ारींदासीं पर जे पाण में टई सलाह मशवरो करे रेस जे माण्हुनि खे बेवकूफ़ बणाईंदासीं न त सुखी ज़िंदगी गुज़ारींदासीं पर तव्हां जे मथां मूंखे 3 जेतिरो बि एतबार कोन्हे को आहे अदा हमदली बाबा सही तो चवई चरिया हिन चक्कर तू असां ते एतबार कर पोइ जे असां तोखे धोखो ॾियूं न त भली असां लाइ खॾू खोट ॾियां असां टई थाली रेस खां माफ़ी वठूं कदमनि में किरूं ॿियो न त छपर छांव त मिली पवंदी न त पोइ दे न कर अब्बा 5 रुपया घटि कम खे पट न त हिते बुख मरी वेंदासीं असां ठीकु आहे मूंखे तव्हांजो फ़ैसिलो क़बूल आहे पर अॻियां तुंहिंजो पीउ हूंदो उन खां 10 क़दम पोयां तूं हुजे तोखां 10 क़दम पोयां वरी मां हुजुसि हा अरे 10 क़दम छो जीअं भॼण में सहूलियत थिए ॿियो वरी छा लाइ मां बि एतिरो बेवकूफ़ न आहियां जो अॻियां अॻियां हलंदासीं त टई हथ में हूंदा मतां को भॼी वञे इहे बि सही आहे पर ॿाहिरां मां थींदुसि विच में तूं थींदे हा ईअं न थींदी हमदा विच में तूं हूंदे हिक तरफ़ मां थींदुमि ॿिए तरफ़ बाबो थींदी अरे विच में या पासे में हलण सां छा थींदो हलंदासीं त गॾु हलंदासीं अटकलूं त अलाए कहिड़ियूं बि था कयो पर माशाअल्लाह छट भिराई खे बचाइण जे लाइ इहे सूर बि सहणा पवंदा त पोइ देरि छाजे लाइ था कयो 5 रुपया घटि कम खे पट हथ में मिलायो ॿई थो मिलायां ॿई तोखे अरबेलीअ जे लाइ सोन खपे न या वरी लाज़मी आहे त रोकड़ा पैसा तुंहिंजे तरीअ ते रखजां अरबेलीअ लाइ मूंखे सोन ई खपे थो पर अरबेली चए थी त सोन मां पंहिंजी मर्ज़ीअ सां ठाराईंदसि छो त वॾेरे जी पसंदि ऐं अरबेली जी पसंदि में फ़र्क़ु आहे कॾहिं वॾेरे चयो आहे त अरबेली पंहिंजे पसंदि जा ज़ेवर न वठे माई
अरबेलीअ खे पाण वॾेरो शहर वठी वेंदो। ओ अदी तूं त 3 लखनि जा थी चई न ज़ेवर, पर जे हीअ 10 लखनि जा वठंदी तॾहिं बि वॾेरो वठी ॾींदुसि, कोन पुछंदो, इनकार न कंदो। अरबेली साईं सां अकेली शहर कीअं वेंदी? तूं बि गॾिजी वञजांसि न, तोखे कंहिं झलियो आहे? पोइ इहो ॿुधाए त साईं कॾहिं शहर हलंदो? घणा ॾींहं थिया न मां बि कार में न आहियां वेठी, इन ई बहाने कार में वेही शहर पे घुमी ईंदसि ऐं ज़ेवरनि सां गॾु कपिड़ा वठी ईंदसि। ओ अदी सुभाणे पाण सां ई वेंदो शहर, तव्हां तयारु थी वेंदो, गाॾी दर ते आणींदो, हली वञो, वञी ख़रीदारी करे अचिजो। चङो हाणे मां हलां वठी पई। हुन मुए वॾेरे त मूंखे मुझाए छॾियो। मूं सोचियो त पैसा ॾींदो, सोन वठण जे बहाने शहर हलंदासीं घुमण ऐं उते ई गाॾी करे ॿिए शहर निकिरी हलंदासीं, पर हाणे लॻे थो त मुश्किल आहे हितां निकिरण। भाॼाई मूं त तोखे पहिरियां ई चयो हो त मुंहिंजे लाइ को मसलो पैदा न कजांइ। हाणे जे हितां निकिरण जी मोहलत न मिली न त पोइ वॾेरे सां निकाह बि तूं ई कंदीअं, आऊं कोन कंदसि। जेकॾहिं वॾेरो मूंसां निकाह करे न त कॾहिं खां तुंहिंजे भाउ खां तलाक वठी मां वॾेरे सां निकाह करे वेही रहां। अहिड़ा ऐश आराम तुंहिंजे भाउ वटि हूंदा जेके वॾेरे वटि आहिनि? कार बंगलो माल मिल्कत। बस हाणे बस, होश मां न निकर। अञा अदा जिंदा आहे, हींअर ई बंगलनि जा ख्वाब बि ॾिसे। पंहिंजे ख्वाबनि खे छॾ, मुंहिंजो सोच कुझु मुंहिंजो। चावदीव्या त्या पंहिंजा परावा, पंहिंजा परावा, पंहिंजा परावा, पंहिंजा परावा। इहो सुर घोड़ा वञे दिल खे खायो, अले छो असांखे, अले छो असांखे नथा हाण